नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ॾैरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾैरकी वेझो ॻोठ नूरहसन शाह ख़रड़ी में सैयद बिरादरी जे ॿिनि धिरन में स्कूल जी चोकीदारी जी नौकरी वठण खां तकरार सबबि स्कूल ॿारनि खे स्कूल वञण खां रोकियो वियो आहे। ॿारनि ऐं ॻोठाण मंज़ूर शाह, नवाब शाह, रियाज़ शाह, माजिद शाह, अली नवाज़ शाह, शराफत शाह, अब्दुल मजीद मलिक, अख्तर मलिक ऐं ॿियनि स्कूल जे गेट अॻियां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर शाह ॿुधायो त स्कूल जी ज़मीन लाइ हिकु जरे ज़मीन बि मां ॾिनी आहे, पर ॻोठ जो हिकु बाअसर जावेद शाह जेको निजी भाण फैक्ट्री FFC में मुलाज़िम पिणु आहे, पर तइलीम खाते जी मिली भग सां हिकु जाली आर्डर कराए आयो आहे, जेको आर्डर मूं कैंसिल करायो आहे, जेको हाणे मूं मथां मच्छरजी पियो आहे, ॿारनि खे स्कूल अचण खां रोके रहियो। इन वाक़े बाबति ॻोठाण चयो त असां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ढोटकी खे इतला पिणु ॾिनी आहे, पर हू का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। जावेद शाह स्कूल अंदरि मीडिया वारनि सां बि चिड़ी पियो। हिन चयो त मां मौक़ुफ़ न ॾींदुसि, चऊं त तव्हां ते बि फायर करियां थो। जावेद शाह जे वालिद नवाब अली शाह चयो त जावेद शाह मुंहिंजो नाफरमान पुटु जेको स्कूली ॿारनि जी तइलीम में रुकावट विझी रहियो आहे ऐं ॻोठ जे नेक मर्दनि सां मंज़ूर शाह अजायो झेड़ो करे रहियो आहे। हिन चयो त प्राइमरी स्कूल ॻोठ नूरहसन शाह ख़रड़ी में मुंहिंजे पुटु जावेद शाह जाली आर्डर कराए भर्ती थियो। मुंहिंजो पुटु जी FFC में बि ड्यूटी आहे, अहिड़ो इतला DEO ढोटकी खे ॾिनी आहे, जंहिं बाद हू मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। मां आला इख्तियारनि खे अपील करियां थो त असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।